नाज़रीन, मीरपुर ख़ास में ڪاڇيلو बिरादरी तरफ़ां फैसल ڪاڇيلو जी दस्तारबंदी तकरीब ڪاڇيلو फारम में मुनक़िद कई वई। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्त असां ڪاڇيلو फारम ते मौजूद आहियूं, जिते अॼु रफ़ी ڪاڇيلو जेको किंग ऑफ मैंगोज़ सॾिजे थो, उन जे फर्ज़ंद सरदार जेको आहे उन जी पाकिस्तान में जेका बि क़ौम रहंदड़ आहे उन तरफ़ां अॼु हिन खे पग बदिराई वई हुई। उन हवाले सां हिन प्रोग्राम में शिरकत कंदड़ खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। अला ही पग जेकी जीअं मूं पहिरीं चयो त पग जी तौर ते मुंहिंजे मथां हिकिड़ो वज़न रखियो वियो आहे, हिकिड़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे ऐं सभिनी सिंध जे वॾनि ऐं हिते असांजे दोस्तनि भाइरनि सभु इहा ज़िम्मेवारी ॾिनी आहे। पूरी कोशिशि कबी त इन ज़िम्मेदारी ते पूरी तरह सां अमल कयो वञे ऐं इन्हनि जी सभिनी उमेदुनि ते पूरो उतरियो वञे। इंशाअल्लाह असां पूरी उमेद आहियूं त असां मां इन्हनि खे जेको आहे जेके उमेदूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं। अला असांजी पूरी कोशिशि हूंदी त सभिनी खां वधीक तालीम जेको बि कोशिशि कंदासीं, जेतिरी थी सघी उहा असीं कोशिशि कंदासीं त तालीम माण्हू वठनि, प्लस जेकी बि प्रोग्रेस आहे असीं उन में पूरी कोशिशि कंदासीं त पंहिंजे राज भाग जी जेको आहे फ़ाइदे में हर कम ऐं हर क़दम खणूं। कबीला हूंदा आहिनि या जिथे क़ौमूं हूंदियूं आहिनि उते हमेशह या पुरानी रिवायत रही आहे त उते सरदारी निज़ाम रहिया आहिनि, पर हाणे त का तव्हां ॾिसो था त उहो ज़मानो आहे, तक़रीबन हर माण्हू खे शऊर अची चुको आहे, पर क़ौम जो या राज जो हिकिड़ो चङो माण्हू तमामु ज़रूरु हूंदो आहे। ऐं इन हिकिड़े सॼे क़ौम खे जेका ڪاڇيلا बिरादरी आहे या दल बिरादरी आहे, उन जी हिकिड़ी क़ौम जी पग दस्तारनि खे फैसल ڪاڇيلے खे ॿधी वई आहे, उहा तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे। ऐं उन सां छा आहे, जेके क़ौम जा मसइला जेके आहिनि, जीअं तव्हां ॾिसो था त कई झगड़ा फॾा कोर्टनि में सालनि जा साल हलनि था, उहे हल कोन था थियनि, त इहो सुठो आहे त इहा बिरादरी में फ़ैसिला उहे हल थींदा ऐं अमन अमान थींदो। इन सां तमामु घणो जिथे झेड़ा आहिनि या को फ़साद आहे या बिरादरी में को संगावती चक्कर हूंदा आहिनि या को ग़रीब आहे उनजी मदद करणी आहे, सॼी बिरादरी गॾिजी मदद करे त इहा ख़ुशाम तालुक आहे उन ڪاڇيلے साहब जे करे फैसल जे करे असां आहियूं। बाक़ी बिरादरी जो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे ऐं इहो ڪاڇيلن जी पग ई ॿधी अथसि मुंहिंजे ख़्याल में, उनजे मथां ठहे थी, वॾो बि आहे सभिनि जो ऐं उनजो पग जो हक़ आहे। असां चवंदा थोरो देरि करे छॾी अथसि, अॻ में ॿधणु खपंदी। मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे, छाकाणि ही दस्तारबंदी त पहिरीं थी वञे आहे, पर बहरहाल अॼु जेका थी आहे दस्तारबंदी, असांखे ڪاڇيلے परिवार मां वरी नयो सरदार मिलियो आहे फैसल ڪاڇيلو साहब, ऐं ईश्वर से इहा ई प्रार्थना कयां थो कि जीअं हिननि जा वॾा इन पग खे संभाली, इन इज़त मान ॾिनी, इन समाज मां पाकिस्तान मां इंटरनेशनली इहा फैमिली रिनाउंस आहे, इहा वाहिद फैमिली आहे जेका क्वीन एलिजाबेथ। मेरे बचपन के दोस्त रफ़ी ڪاڇيلو का बड़ा बेटा है और बहुत इसने यहाँ राजियात के लिए, गरीबों के लिए अपनी खिदमत अंजाम दिए हैं। और न सिर्फ ये यहाँ के सिंध के ڪاڇيلو ने उन्हें अपना इजहार ख्याल दिया, पंजाब से भी बड़े पैमाने पे ڪاڇيلو बरादरी आई हुई है। बहुत सी यहाँ लोग हैं, उनके दोस्त आए हुए, तालपुर साहब, जुल्फ़िकार साहब, मक्सी साहब, हमीर सुमरो साहब, हमीर सिंह साहब, सारे दोस्त हम जमा हुए हैं। तालिब शर, मेहरान टीवी, मीरपुर ख़ास।